आउं सख्त लफ़्ज़नि में मज़म्मत थो कयां कल्ह जेको उस्तादनि सां NTS पास असांजे भाउरनि सां साथियुनि सां जेको रवैयो इख़्तियार कयो वियो आहे उन खां अॻु में जीअं आबादगारनि सां कयो वियो मूंखे तफ़सील ॿुधाया अॼु असांजे साथियुनि गुल लगारी ऐं मुख़्तियार लाशारी साहब हिटलर ईअं करे हा संदसि क़ौम सां यहूदियुनि सां कई पे पर पंहिंजनि जर्मननि सां जेके संदसि जर्मन क्रिश्चियन टीम जो हिसो आहे उन्हनि सां ईअं करे हा कुबलाए ख़ान या हलाको या चंगेज़ ईअं कनि हा पंहिंजनि मंगोलनि सां ईअं मिलाज़िच कयो हो छा पंहिंजनि माण्हुनि सां जेके संदसि क़ौम संदसि ॿोली ऐं संदसि वतन जा माण्हू उन्हनि सां ईअं केरु कबो आहे दुश्मननि सां कबो आहे मुखालफ़नि सां कबो आहे जंहिं ते कब्ज़ा कबो आहे उन्हनि खे कबो आहे ईअं ॿियनि खे मारिबो आहे सो बि पुराणे दौर में हिन दौर में त पंहिंजे माण्हुनि खे बि नथो चयो ॿियनि खे नथो मारे सघे मूंखे सख़्तु अफ़सोस आहे कल्ह जेको कुझु असांजे उस्तादनि सां कयो वियो आहे तव्हां सभिनी सां जेको कयो वियो आहे वो पाकिस्तान के आइन के आर्टिकल 4 की खिलाफ वर्जी है पाकिस्तान के आइन जो आर्टिकल 9 चवे तो सिक्योरिटी ऑफ सिटीजन्स के लिए रियासत जिम्मेदार है पाकिस्तान के आइन जो आर्टिकल 14 चए तो कहते तशद्दुद ना करणो इज्जत नफ्स मजरू न करनी है असांजी भेण पट ते किरी पई है असांजो हिकिड़े तव्हांजे टीचर खे ॾिठो वो पट ते बेवसी में पियो आहे उनजा पांचा मथे चढ़ाया पिया हथ में मोबाइल आहे हिकिड़ो ॿियो आहे छोकिरो वो रोईंदो पियो वञे हिकिड़े असांजे उस्ताद जो मथो फाटो पियो आहे उनखे रत ईअं ॻड़े पियो पीपल्स पार्टी जेका चवंदी आहे शहीदनि जी पार्टी आहियां शहीदनि जी पार्टी बेनज़ीर भुट्टो ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो तव्हांखे इहो सेखारे विया त माण्हुनि खे ॾंड हणो चओ था त इहे असांखे वोट था ॾियनि चओ था त असां वटि मैंडेट आहे तव्हां वटि मैंडेट इन लाइ त माण्हुनि खे ॾंड हणो तव्हां वटि मैंडेट इन लाइ आहे त सिंध जे उस्तादनि खे जेके पढ़ाईंदा जेके 3 सालनि लाइ तव्हां नौकिरी ॾेई ऐं पोइ रेगुलर करण जो जिन सां वाइदो हो अंडरटेकिंग हुई उनखे 2014 में खणी हाणे जॾहिं एक्सपीरियंस थी विया वो सिखी विया उहे ॿारनि खे पढ़ाइण जे इल्म जा कुझु अॻे खां वधीक बहितर कॉम्पिटेंट माण्हू थी विया तॾहिं उन्हनि जे मथां तलवार लटकाए छॾी अथव उन्हनि जा बचा हूंदा उन्हनि जूं न्याणियूं आहिनि उन्हनि जूं अमड़ियूं आहिनि पोड़ियूं उन्हनि पघारनि ते उन्हनि जा घर था हलनि उहे पंहिंजी पघार था घुरनि पंहिंजे पाण खे रेगुलर करण जो हक़ था घुरनि मूंखे त हैरत आहे त उहे पुलिस ऑफिसर्स ऐं पुलिस जा सिपाही कंहिंजे कंट्रोल में उन्हनि खे डायरेक्शन अनवर मजीद पियो ॾे उन्हनि खे डायरेक्शन को मंज़ूर काका पियो ॾे उन्हनि खे डायरेक्शन केरु पियो ॾे उन्हनि खे मुराद अली शाह पियो कमांड करे मुराद अली शाह ईअं पियो हुकुम ॾे उन्हनि खे मारियो CM हाउस जो सेक्रेटरी ऐं IG AD ख्वाजा साहब हिन में पंहिंजो रोल छो कोन पियो प्ले करे CCPO कराची छो ख़ामोश आहे DC चवनि था हिकिड़ो DC आहे जे कमान जे आबादगारनि खे कुटरायो ऐं उस्तादनि ते उन डंडा वसराया इहे पुलिस ऑफिसर इहे DC यादि रखनि ही उस्ताद भले विसारे वियनि इन्हनि खे सुभाणे पघारूं मिलनि न वरी सुभाणे ठही वञनि या इहे वेचारा लोअर मिडिल क्लास जा माण्हू आहिनि इहे वरी बि इन्हनि खे वॾेरा मैनेज कनि इहे वरी सुभाणे ठपे पे ठपाए वेठा कनि पर सिंध जो जेको गैरतमंद नौजवान आहे सिंध जी गैरतमंद जेका धीउ आहे उन्हनि खे पंहिंजे लेडी हेल्थ वर्कर्स जी पंहिंजे उस्तादनि जी पंहिंजे अंबड़ियुनि जी पंहिंजे कमांड जे हारनि ऐं आबादगारनि जी इहा तज़लील कॉन्ट्रेक्टी डॉक्टरनि जी तज़लील इरिगेशन जे मुलाज़िमनि जी तज़लील इहा कान विसरंदी इन जो हिसाब ॾियणो आहे 2018 जी चूंडुनि में हिकिड़े हिकिड़े वोट हिकिड़े हिकिड़े बैलेट ते सिंधियुनि जो जेॾी महिल हीअं ठपो लॻण वञे हिननि उस्तादनि खे प्रिज़ाइडिंग ऑफिसर थियनि था इहे प्रिज़ाइडिंग ऑफिसर थी इहे पोलिंगूं खटराईंदा हुआ इहे जेके ग्रोवर्स हुआ इहे ग्रोवर्स जेके 50 एकड़ कमांड वारा इहे पोलिंग स्टेशनूं संभाले उते देगियूं रधे उहे पहुचाईंदा हुआ ऐं पीपल्स पार्टी जूं पोलिंग स्टेशनूं संभालींदा उन्हनि खे यादि रखणु खपे त जेको पोलिंग जो ॾींहुं ईंदो उन ॾींहुं जेको हथु खॼंदो उहो हथु ठपो लॻण खां अॻु में हिकिड़े लम्हे लाइ लड़ज़ंदो जेकॾहिं ज़मीर ज़िंदा हूंदुसि त हथु लड़ज़ंदो त हीउ ठपो ऐं हणा पियो वरी पंहिंजे न्याणियुनि जा मथां फाड़ाइण लाइ वरी उन्हनि खे ॿाहुनि खां झले तव्हां हिकिड़े पासे हिकिड़ा रियासत खे चैलेंज कंदड़ माण्हू अची इस्लामाबाद ऐं कराची जे रस्तनि ते वेहनि था तव्हां उन्हनि खे हज़ार रुपयो भाड़ो वापसी जो भाड़ो ॾेई रवानो था कयो अची सिंध जे विरहाङे जे लाइ रेड ज़ोन में अची जुलूस थो कढियो वञे त सिंध खे विरहायो वेंदो तव्हां खे जूस पिया पियारियो ऐं ॿिए पासे ग़ज़ाला बतूल सिद्दीकी सिंध जे विरहाङे खे चैलेंज थी करे उनखे गोलियूं धाणो पीपल्स पार्टी जे दौर में ग़ज़ाला बतूल सिद्दीकी खे सतार हुनर खे शबीर बुलेदी खे गोलियूं लॻूं पीपल्स पार्टी जे दौर में असांजे थर जे ॿारनि खे कणक जे बजाए मिटी ॾिनी वई पीपल्स पार्टी जे दौर में सेवण जे किचरे जे ढेरनि ते असांजे कलंदर लाल शहबाज जे दरगाह जे ज़ख़्मनि जा लाश ऐं उज़वा पिया सिंध जा माण्हू सोचीनि उस्ताद सोचीनि मावरूं सोचीनि ही जेको तव्हां सां हशर पियो थिए इहो तव्हांजी इलेक्शन वारे ॾींहुं इस्तेमालु थियण जी आदत जे करे पियो थिए तव्हां सालनि खां जेको हथियार पिठा करे इक़्तिदारी पीपल्स पार्टी जे वॾेरनि जे गाॾियुनि में सथिजी बिरयानीअ जे पाव जी थेलीअ लाइ वञी जेके वोट था ॾियो उनजो नतीजो आहे ही त तव्हांजा अरबे रुपया लुटे ऐं पोइ हर को वज़ीर जी चवे थो त पुराणो जेको ऑर्डर हो सो कूड़ ऐं ठॻीअ थियो
वो ऑर्डर कंहिं कयो उन वक्त हुकूमत कंहिंजी हुई पीपल्स पार्टी जी पीपल्स पार्टी जो जेको मिनिस्टर न ईंदो सो पुराणे तालीम खाते जे मिनिस्टर या सेक्रेटरी लाइ चवंदो त ऑर्डर कूड़ा हुआ ऐं उहे ठगी जा हुआ त तव्हांजी हुकूमत ॾिना हुआ यू शुड बी रिस्पॉन्सिबल फॉर दैट आऊं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे गुज़ारिश थो कयां आऊं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस साहब खे गुज़ारिश थो कयां जस्टिस साकिब निसार साहब माय लॉर्ड मिस्टर जस्टिस अहमद अली शेख साहब लॉर्डशिप्स people of Sindh have been waiting for your prompt action. You should come forward, you should interrupt, you should interfere. Tama, you should take notice of it. Tama role play kayo, rule of law ji latad pi the. Sindh je maun ai bachड़न ai nyanan ji tohin te Pakistan ju adalatu harkat mein अचन ai Pakistan ji parliament kithe hai. Khurshid Shah je ke चवंदा आहिनि पंहिंजे सिंध में नदियूं पियूं आहिनि उहे किथे आहिनि जेको रज़ा रब्बानी रोज़ सेनेट में वेही चवंदो आहे त जमहूरियत जो हक़ मिलणु खपे माण्हुनि खे ॻाल्हाइण जो एहतजाज जो मॉडल टाउन ते ॻोड़ा ॻाइण वारो तव्हां सिंध जे ॿारनि ऐं न्याणियुनि ऐं नौजवाननि जी तज़लील खे ख़ामोश छो आहियो नवाज़ शरीफ किथे आहे शाहिद खाकान अब्बासी किथे आहे पाकिस्तान जी मेन स्ट्रीम पॉलिटिकल पार्टीज़ रोल छो कोन पियूं प्ले कनि पाकिस्तान जी सिविल सोसाइटी किथे आहे पाकिस्तान जूं पॉलिटिकल धुरियूं रस्तनि ते छो नथियूं निकिरी अचनि असां 4 ॾींहं एहतजाज जी कॉल ॾिनी आहे 26, 27, 28, 29 अॼु बि असांजूं भेनरूं ऐं असांजा भाउर हैदराबाद ऐं ॿिनि ज़िलनि में रस्तनि ते हुआ असीं उन्हनि सां गॾु आहियूं NTS पास उस्तादो सिंध जा शागिर्दो उस्तादनि सां रिश्ता जोड़ींदड़ नौजवानो ॿारो पंहिंजे मुस्तक़बिल सां पंहिंजे इन उस्तादनि सां पंहिंजी तरबियत कंदड़ पंहिंजे इन्हनि उस्तादनि टीचर्स ऐं उन्हनि सां जुड़ियल ख़ानदाननि सां तव्हीं जुड़ी बीहो उन्हनि जो साथ ॾियो जेके दोस्त बुख हड़ताल ते वेठा आहिनि ऐं उन्हनि खे पैगाम पियो ॾियां सरेंडर नाहे करो तव्हां जो मूं कल्ह पढ़ियो त तव्हां थाणनि में बि चयो त असीं कमिश्नर सां कोन ॻाल्हाईंदासीं वज़ीर अल्लाह सां अची मामला तय करे आई फुली इंडोर्स एंड सपोर्ट दिस व्यू तव्हां जेको सरेंडर करे छॾींदा आहियो आज़ाद थी ॻोठ लाइ वेंदा आहियो 4 ॾींहं एहतजाज करे उन सां हुननि जो मन वधे थो हुननि जो दिमाग़ ख़राब थिए थो पंहिंजे मुतालबनि जे आख़िरी तकमील ते ॼमी वियो सिंध जा माण्हू तव्हां सां गॾु आहिनि हिन मुल्क जा 24 करोड़ ऐं सिंध जा 7 करोड़ माण्हू इन ज़ुल्म ऐं बर्बरियत सां तव्हां सां गॾु आहिनि ऐं ख़िलाफ़ ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जो जनरल सेक्रेटरी जी हैसियत में आऊं तव्हांखे ॿुधायां GDA जी सॼी क़यादत तव्हां सां गॾु आहे क़ौमी अवामी तहरीक गॾु आहे सिंध जो अदीब शाइर दानिश्वर अहले कलम कल्ह अयाज़ मेले में जॾहिं मूंखे इहा पर्चीअ ते इतला पहुतो तॾहिं उन मेले जी कार्रवाई खे रोके मूं उन्हनि सभिनी खे अपील कई त तव्हां हथ मथे करे उनखे कंडेम कयो ऐं उते जेके अदीब शाइर बेशमूल स्टेज ते वेठल सभिनी हथ मथे करे तव्हां सां यकजहती कई असीं तव्हां सां गॾु आहियूं आख़िरी फतह सिंध जे उस्तादनि जी थींदी आख़िरी फतह सिंध जी सान्या जी थींदी सिंध जे इल्म जी थींदी थैंक यू